रेढार अॻियां रुबाब वॼाइण मां न वरे न सरे। दोस्तो हिकिड़े मंगणहार जी रेढार सां संगत हुई। ज़माने जे गर्दिशुनि सबबि हर को पंहिंजी किरत में लॻी वियो। रेढार रिढूं चारींदे धण वधाईंदो, तरक़ी कंदो। हिकु ॾींहुं ख़ुदा जी महिरबानीअ सां हिकु इलाइक़े जो राजा थी वियो। इहा ॻाल्हि हिकु ॾींहुं मंगणहार ॿुधी त ॾाढो ख़ुशि थियो ऐं रुबाब खणी राजा जे महल में अची पहुतो। सम्झाई पए त रुबाब वॼाए राजा खे रिझाईंदुसि ऐं हू ख़ुशि थी मूंखे वॾा तोहफ़ा खुराफातूं ऐं खिलअतूं अता कंदो। राजा जे दरबार में ॻाइण जो मौक़ो त केतिरा ई दफ़ा मिलियुसि, पर मन जी मुराद काफ़ी वक़्त गुज़रण खां पोइ बि पूरी न थियसि। हिकु ॾींहुं दरबार मां नाउमीद ऐं नाराज़ थी वापसि वञी रहियो हो जो हिकु दरबारीअ पुछियुसि त तूं सुठो ॻाईंदड़ ऐं वॼाईंदड़ आहीं, तो जहिड़ा ॻाइणा वॼाइणा त अहिड़ियुनि महफ़िलुनि ऐं दरबारुनि जी सूंह ऐं ज़ीनत हूंदा आहिनि, पोइ छो निराश थियो वापसि थो वञी? ॿाहिरि त तोखे ॻाइण वॼाइण जो मौक़ो बि कीन मिलंदो। रेढार अॻियां रुबाब वॼाइण मां न वरे न सरे। मंगणहार नाउमीदीअ जो सबबु ॿुधाईंदे ईअं चयुसि, मतिलबु त अणॼाण ऐं बेवकूफ़ माण्हूअ खे रिझाइण, सही दग लाइण ॾाढो मुश्किल ऐं औखो कमु आहे। ईअं बि चवंदा आहिनि त रिढुनि अॻियां रुबाब वॼाईंदे वरिया थिया, पर मोगीअ खां न मिलियो जवाब। मुरलियूं त घणियूं ई वॼायूंसीं, पर नांगिण डंगिण न छॾियो। दोस्तो उमेद कजे थी त ही पहाको बि अव्हां खे पसंदि आयो हूंदो। पंहिंजे दोस्तनि सां शेयर बि ज़रूरु कंदो।